नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे मोरो का ख़बर ॾिनाल। मोरो शहर के मलक कॉलोनी में बाअसरनि पारां घर ते फायरिंग चढ़ाई ऐं नौजवान नारी खे अगवा करण जी कोशिश वारे अमल ख़िलाफ़ लतीफ़ अली खोसो, इज़हार अली खोसो, बाग भट्टी, मुख्तियार खोसो ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुतासिर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा अज़ीज़ असांजा दुश्मन बणिजी विया आहिनि। अॻु बि असांजे घर ते हमलो करे असांखे ज़ख़्मी कयो ऐं गुज़िरियल राति शफ़ी मोहम्मद खोसो, मुमताज़ खोसो, मौला बख्श खोसो, एहसान साहिब ऐं ॿियनि घर ते फायरिंग करे नारी फौजिया ज़ाल शाहिद खोसो खे अगवा करण जी कोशिश कई। तॾहिं त नारी जी रड़ियुनि ऐं बाअसर जी फायरिंग सबबि पाड़े वारा सुजाग थी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं जवाबदार फ़रार थी विया। असां अहिड़ी रिपोर्ट मोरो थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे। हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद समेत आला इख़्तियारनि ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त संदसि घर मथां फायरिंग कंदड़ ऐं नारी खे अगवा जी कोशिश कंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे उन्हनि खे केफ़िरे किरदार ताईं पहुचाए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी तरफ़ अगवा खां बची वियल नारी ॿुधायो त मां पंहिंजी ऐं पंहिंजे माइटनि जी रज़ा ख़ुशी सां निकाह कयो आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट मुंहिंजी ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि घर वारनि जी जान जा वेड़ी बणिजी विया आहिनि। मां पंहिंजे मुड़ुस वटि ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।